आगाली ऐं ॿियो हिकिड़ो हूंदो साईं ॾिनो ॻोल्हो, उहो बि ॾाढो ख़ूबसूरत फ़नकार हुयो। त इन्हनि क्लासिकल सिखियो। उस्ताद छाको ख़ान तबले नवाज़, उहो मां हिकिड़ी वॾी ॻाल्हि ॿुधायां त उहो जॾहिं शागिर्द पियो थिए, हाणे उहो कंहिं हुयो तालिब पंहिंजे तबले नवाज़, उहो शागिर्द थियो उस्ताद गुलज़ार अली ख़ान जो। त हिन ते माइट संदसि ॾाढो नाराज़ थिया त यार तूं तबले वारो वरी हूअं ई अलाह ख़ानदारी तमामु घणो वणंदो हुयो, इहो कलाम बि हुनखे तमामु घणो वणंदो, हुन सिर्फ़ जो लहजो हिते चेंज कयो। हुनखे ईअं विलंबत में खणी, पर धुन साॼी हुई त इहा वज़ाहत बि ॾियणु ज़रूरी हुई। त हाणे मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाइणी त विरहाङे खाद में जेको गुलज़ार अली ख़ान में ॿ चारि ॻाल्हियूं ॾिठियूं आहिनि, उहो मां सॼी ज़िंदगी माण्हुनि सां वॼायो आहे, उहे मूंखे कंहिं में बि नज़र न आयूं आहिनि। पोइ हिकिड़ी इहा त हू जॾहिं सम्झाईंदो, इहा मां पंहिंजे शागिर्दनि खे बि सखर जी तारीख़ जे अंदरि तमामु वॾा वॾा माण्हू थी गुज़रिया आहिनि। जेको गवालियर ख़ानदान जो उस्ताद मुराद अली ख़ान, जंहिंजो हिकिड़ो मिसाल ॾींदा माण्हू, तूं कहिड़ो मुराद